बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा बारो अॼु असां ठे अखर जा आवाज़, ठे अखर जा लफ़्ज़ ऐं ठे अखर मां ठहंदड़ जुमला पढ़ंदासीं, जंहिंमें ठे जो आवाज़ लफ़्ज़ जे मुंड में अचे थो, ठे जो आवाज़ लफ़्ज़ जे विच में अचे थो, ठे जो आवाज़ लफ़्ज़ जे पछाड़ीअ में अचे थो। ठटो, वठण, मुठे, ये हुआ लफ़्ज़ जेके जिन जे शुरूआत में लफ़्ज़ जी शुरूआत में, लफ़्ज़ जे विच में ऐं लफ़्ज़ जे आख़िर में ठे जो आवाज़ अचे थो। अॼु असां पढ़ंदासीं ठे जा आवाज़। ठ, ठे, ठ, ठा, ठो, ठो, ठू, ठे, ठे, थी। ये हुआ अॼु जा आवाज़ ठे जा। हाणे असां इन्हनि मां ठाहींदासीं लफ़्ज़। पहिरीं लफ़्ज़ ठाहींदासीं ज़बर जो। ठे खे ज़बर आहे, ठे खे हमेशह अधु लिखिबो। अधु लिखण जे लाइ ठे खे थोरो मथो छिके हेठि आणिबो, ॿ टुका उभा ॾिबा हिक ॿिए जे मथां। ज़बर ॾिबी ठ, वरी उन सां गॾु हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ आवाज़ मिलाइबो पो, पेवा पो। ॿ आवाज़ पाण में मिलिया, हिकु आहे ठ, ॿियो आहे पो। लफ़्ज़ ठहियो ठपो। अखर खे हेठों लीक हुजे त उहो ज़ेर जो आवाज़ निकिरंदो आहे। ॿ टुका हिक ॿिए जे मथां, ज़ेर हेठों। ठे आवाज़ ठहियो ठे। हे लिखियोसीं काफ़। काफ़ खे छिके ऐं मथां ज़बर ॾिनासूंसि त थियो क, पोयों लिखियोसूंसि र, रे पेशो र। लफ़्ज़ ठहियो ठिकर। टे आवाज़ मिली पाण में, लफ़्ज़ ठहियो ठिकर। ठिकर खां पोइ अचूं था पेश जे आवाज़ ते वाव वारो। ठे वा, पेशा ठू, ठे जे रे ठे, ठूठ, ठपो, ठिकर, ठूठ। ठये ठे, लाम जेरे ले, हेवा हो, ठेल हो। लफ़्ज़ ठहियो ठेल हो, ठेलो। हाणे असां हिननि खे जुमलनि में कमाईंदासीं। ठपो हण, ठूठ। ठूठ खे असां इस्तेमालु कंदासीं बांह जे विच वारो हिसो ठूठ आहे। ठेलो, ठेलो, धिके हल। अॼु जो लफ़्ज़ आहे, अॼु जो लफ़्ज़ आहे जंहिंजी तव्हांखे माना ॿुधाइणी आहे ओरठो। ओरठो लफ़्ज़ आहे, इन जी माना ॿुधाईंदा। ऐं जेको कल्ह आवाज़ ॿुधायोसीं तव्हांखे, लफ़्ज़ ॿुधायोसीं टूहो कल्ह लफ़्ज़ ॿुधायोसीं, उन जो मतिलबु आहे रोलू। ठार लफ़्ज़ जी माना आहे हल्को सीउ। अॼु मौसम ठंडी ठार लॻी पई आहे। अॼु मौसम ठंडी ठार लॻी पई आहे। ठोमो, ठोमो लफ़्ज़ जी माना आहे थोरो। असांजो हिकु छेलो ठोमो आहे। इहे हुआ अॼु जा लफ़्ज़ जेके जुमलनि में कमु आंदासीं। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा।
फॉलो कंदा। सिंधी एजुकेशन 92 खे यूट्यूब ते ज़रूरु ॾिसंदा। उन में सिंधी तालीम जो मुकमिल हिसो रखियलु आहे।